बांसैदाबाद में हनीफ महेसर कत्ल केस में मुख्य जवाबदार गुलाम कादर महेसर पुलिस कस्टडी में फरार थी पियो। गुलाम कादर महेसर सेवण अस्पताल में पुलिस तहवील में फरार थी पियो। जवाबदार जे फरार थियण खां पोइ पुलिस में थरथरो मची पियो। जवाबदार जे फरार थियण बाद मक़तूल हनीफ महेसर जी वारसनि में ख़ौफ़ जी लहर आहे। मक़तूल जे वालिद जो चवणु हो त गुलाम कादर महेसर ऐं संदसि पुट पारां जानी नुक़सान जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि, जंहिं सबबि हू लॾे वञण ते मजबूर आहे। हिन अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। बांसैदाबाद में हनीफ महेसर कत्ल केस में मुख्य जवाबदार गुलाम कादर महेसर पुलिस कस्टडी में फरार थी पियो आहे। गुलाम कादर महेसर सेवण अस्पताल में पुलिस तहवील में फरार थी पियो। जवाबदार जे फरार थियण खां पोइ पुलिस में थरथरो मची वियो आहे। जवाबदार जे फरार थियण बाद मक़तूल हनीफ महेसर जे वारसनि में ख़ौफ़ जी लहर आहे। मक़तूल जे वालिद जो चवणु हो त गुलाम कादर महेसर ऐं संदसि पुट पारां जानी नुक़सान जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि, जंहिं सबबि हू लॾे वञण ते मजबूर आहे। गुलाम कादर महेसर सेवण अस्पताल में पुलिस तहवील में फरार थी वियो आहे। बांसैदाबाद में हनीफ महेसर कत्ल केस में मुख्य जवाबदार गुलाम कादर महेसर पुलिस कस्टडी में फरार थी पियो। गुलाम कादर महेसर जो सेवण अस्पताल में पुलिस तहवील में फरार थी वियो आहे। जवाबदार जे फरार थियण खां पोइ पुलिस में थरथरो मची वियो। जवाबदार जे फरार थियण बाद मक़तूल हनीफ महेसर जे वारसनि में ख़ौफ़ जी लहर आहे। मक़तूल जे वालिद जो चवणु हो त गुलाम कादर महेसर ऐं संदसि पुट पारां जानी नुक़सान जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि, जंहिं सबबि हू लॾे वञण ते मजबूर आहिनि। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। नाज़रीन, बांसैदाबाद में हनीफ महेसर कत्ल केस जो मुख्य जवाबदार गुलाम कादर महेसर पुलिस कस्टडीअ में फरार थी वियो आहे। गुलाम कादर महेसर सेवण अस्पताल में पुलिस कस्टडी में फरार थी वियो। जवाबदार फरार थियण खां पोइ पुलिस में थरथरो मची वियो आहे। जवाबदार जे फरार थियण बाद मक़तूल हनीफ महेसर जे वारसनि में ख़ौफ़ जी लहर आहे। नासिक मक़तूल जे वालिद जो चवणु हो त गुलाम कादर महेसर ऐं संदसि पुट पारां जानी नुक़सान जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि, जंहिं सबबि हू लॾे वञण ते मजबूर आहे। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। बांसैदाबाद में हनीफ महेसर कत्ल केस जो मुख्य जवाबदार गुलाम कादर महेसर पुलिस कस्टडी में फरार थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सन टीवी न्यूज़ हिन अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया। बांसैदाबाद में हनीफ महेसर कत्ल केस में मुख्य जवाबदार गुलाम कादर महेसर पुलिस कस्टडी में फरार थी पियो। बांसैदाबाद में हनीफ महेसर कत्ल केस जो मुख्य जवाबदार गुलाम कादर महेसर पुलिस कस्टडी में फरार थी पियो आहे। गुलाम कादर महेसर सेवण अस्पताल में पुलिस तहवील में फरार थी पियो आहे। जवाबदार जे फरार थियण खां पोइ पुलिस में थरथरो मची वियो आहे। जवाबदार जे फरार थियण बाद मक़तूल हनीफ महेसर जे वारसनि में ख़ौफ़ जी लहर छायल आहे।
गुलाम कादर महेसर संदसि पुट पारां जानी नुक़सान जूं धमकियूं ॾिनियूं पई वञनि। मक़तूल जे वाल जो इहो चवणु आहे। सैदाबाद में सैदाबाद में हनीफ मैसर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार गुलाम कादर महेसर पुलिस कस्टडी में फरार थी वियो आहे। गुलाम कादर महेसर सेवण अस्पताल में पुलिस तहवील में फरार थी वियो। नाज़रीन, जवाबदार जे फरार थियण खां पोइ पुलिस में थरथरो मची वियो आहे। जवाबदार जे फरार थियण बाद मक़तूल हनीफ महेसर जे वारसनि में ख़ौफ़ जी लहर छायल आहे। गुलाम कादर महेसर ऐं संदसि पुट पारां जानी नुक़सान जूं धमकियूं ॾिनियूं पई वञनि। मक़तूल जे वाल जो इहो चवणु आहे। सैदाबाद में हनीफ मैसर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार फरार थी वियो आहे। सैदाबाद में हनीफ मैसर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार गुलाम कादर महेसर पुलिस कस्टडी में फरार थी वियो। गुलाम कादर महेसर सेवण अस्पताल में पुलिस तहवील में फरार थी वियो आहे। जवाबदार जे फरार थियण खां पोइ पुलिस में थरथरो मची वियो आहे। जवाबदार जे फरार थियण बाद मक़तूल हनीफ महेसर जे वारसनि में ख़ौफ़ जी लहर छायल आहे। गुलाम कादर महेसर ऐं संदसि पुट पारां जानी नुक़सान जूं धमकियूं ॾिनियूं पई वञनि। मक़तूल जे वाल जो इहो चवणु आहे।